नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं कराची कांद कराची जे 7 ज़िलनि में कुल 5336 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि। मलीर ज़िले में टोटल 562 पोलिंग क़ाइम कयूं वियूं आहिनि। 383 पोलिंग हसास ऐं 179 खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। ओभर ज़िले में कुल 128 पोलिंग क़ाइम कयूं वियूं आहिनि, जंहिंमां 128 पोलिंगूं नॉर्मल आहिनि। कोरंगी ज़िले में टोटल 752 पोलिंग क़ाइम कयूं वियूं आहिनि। 170 पोलिंग स्टेशननि खे हसास ऐं 582 पोलिंगनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन कराची खां आवाज़ शेयर कंदा रहूं। कराची जे 7 ज़िलनि में कुल 5336 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि। मलीर ज़िले में टोटल 562 पोलिंग क़ाइम कयूं वियूं आहिनि। 383 पोलिंग हसास ऐं 179 खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। ओभर ज़िले में कुल 128 पोलिंगूं क़ाइम आहिनि, जंहिंमां 128 पोलिंगूं नॉर्मल आहिनि। कोरंगी ज़िले में टोटल 752 पोलिंग क़ाइम आहिनि। 170 पोलिंग स्टेशननि खे हसास ऐं 582 पोलिंग खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील कंदासीं। धरती टीवी कराची जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुभाणे थींदड़ चूंडनि जे सिलसिले में कराची जे 7 ज़िलनि में 5336 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि, जंहिंमें मलीर ज़िले में टोटल 562 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं आहिनि, जिन मां 383 पोल खे हसास ऐं 179 पोलिंगनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। अहिड़ी रीति ओभर ज़िले में टोटल 128 पोलिंगूं क़ाइम कयूं आहिनि, जेके सभु जो सभु नॉर्मल आहिनि। कोरंगी ज़िले में टोटल 752 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि ऐं कोरंगी जे 170 पोलिंग स्टेशननि खे हसास ऐं 382 पोलिंगनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां ओलह ज़िले में 782 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि। ओलह जे 311 पोलिंग स्टेशनूं खे हसास ऐं 471 पोलिंगनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। ॾखण ज़िले में टोटल 585 पोलिंग स्टेशननि मां 306 पोलिंग स्टेशननि खे हसास ऐं 280 पोलिंग स्टेशननि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां क्यामाड़ी ज़िले में टोटल 96 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि। क्यामाड़ी ज़िले जे 345 पोलिंगनि खे हसास ऐं 251 पोलिंग स्टेशननि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। ओलह ज़िले में टोटल 76 पोलिंग स्टेशननि खे समूरे पोलिंग स्टेशननि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। सेंट्रल ज़िले में 1255 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि, जिन मां 655 पोलिंगनि खे ऐं 600 पोलिंग स्टेशननि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। जी शबीर, वॾी महिरबानी करण लाइ। शबीर लाशारी नाज़रीन असांखे कराची खां आगाह करे रहियो हो। मलीर ज़िले में टोटल 562 पोलिंग कयूं वियूं आहिनि। 383 पोलिंग हसास करार ॾिनियूं वियूं आहिनि। ओभर ज़िले में कुल 128 पोलिंगूं क़ाइम आहिनि, जंहिंमां 128 पोलिंगनि खे नॉर्मल करार ॾिनो वियो आहे। कोरंगी जी ॻाल्हि कंदा रहूं। कोरंगी ज़िले में टोटल पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं आहिनि, जंहिंमां कराची ज़िले में 7 ज़िलनि में कुल 336 पोलिंग स्टेशनूं क़ाइम कयूं वियूं आहिनि।